वगड़ शहर समेत भरपा समय नंढन वॾनि ॻोठनि खे गैस जी सहूलियत ॾियारे ऐं बुनियादी मसइलनि जे हल लाइ सुजाॻ नौजवान नेता जे सॾ ते शहरनि पारां एहतजाज जारी रखियो वियो। शहरनि मेन चौक ते चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज में उत्तर सिंध जे GD अॻवान सरफराज़ शहरनि जी हिमायत कंदे एहतजाज में शरीक थियो। इन मौक़े ते GD अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अफ़सोस आहे त सिंध सरकार ते जेकी शहरनि खे पंहिंजा जाइज़ हक़ बि नथी ॾेई सघे। शहरनि जे एहतजाज खे केतिरा ई ॾींहं थी विया आहिनि पर चूंडियल नुमाइंदा संदनि मसइलो हल न करे सघिया आहिनि। सही मां हिननि सां गॾु आहियां ऐं हिननि जो जाइज़ मुतालबा आहिनि गैस जो पाणी जो जेके ज़रूरत आहिनि माण्हू जी GIP जूं ऐं असांजे गवर्नमेंट जा फ़र्ज़ आहिनि त इहे उन्हनि खे आम माण्हू खे मुहैया करे ॾियनि। असांखे मुसलसल 43 ॾींहं थी विया असां अॼु हर 15 ते हिकु कार्नर कराईंदा आहियूं ऐं धरणे जी सूरत में एहतजाजनि ऐं धरणो लॻाईंदा आहियूं त असांजा जेके बुनियादी मसइला आहिनि को बि बुनियादी मसइलो हल न थी सघियो आहे। छो 1.5 साल खां वठी असांजी इहा तहरीक हले पई पई एहतजाज कंदा पिया अचूं। आख़िर असां पोइ मजबूर थी धरती ते वेही रहियासीं। असां चयोसीं माना आला इदारा हुजनि जेके असांखे ॾिसनि त हीअ धरती ते इंसान छो वेठा आहिनि। शहरनि उभर आईंदड़ नारेबाज़ी कंदे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त वगड़ शहर जो गैस जल्द मंजूर करे परेशानी ख़त्म कई वञे। चिंबड़ में सिंध मगड़ हारे इत्तेहाद पारां मातरी पुलिस जी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ चिंबड़ प्रेस क्लब आॾो एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। सिंध मगड़ हारे इत्तेहाद पारां मातरी पुलिस पारां बिना जवाज़ मंगड़हार बिरादरी जे 9 वरहनि जे ॿार ज़ुहैब मंगड़हार मथां तशद्दुद करे खेसि ज़ख़्मी करण वारे वाक़े ख़िलाफ़ मोहम्मद अशरफ फ़कीर मोहम्मद ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त गुज़िरियल ॾींहुं मातरी पुलिस जे 2 पुलिस एहलकारनि अब्दुल्ला तुनियो ऐं इरफान मुग़ल मंगड़हार बिरादरी जे 9 वरहनि जे मासूम नीगर ज़ुहैब मंगड़हार खे बिना जवाज़ तशद्दुद करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। हीउ जेको एहतजाज आहे मातली पुलिस जे ख़िलाफ़ आहे। हिकिड़ो तुनियो पुलिस एहलकार आहे ऐं ॿियो मुग़ल एहलकार आहे। तुनियनि जेको आहे सो ज़ुहैब मंगड़हार 9 साल नंढो ॿारु आहे उन ते जेको आहे सो तशद्दुद कयो आहे। उन जे ख़िलाफ़ असां अपील था करियूं वज़ीर आला सिंध खां, असां अपील था करियूं IG सिंध खां, असां अपील था करियूं DIG हैदराबाद खां, असां अपील था कयूं मातली जे SSP खां त महिरबानी करे हिन ॿिन्ही पुलिस एहलकारनि खे मुअतल कयो वञे। सिंध DIG सिंध IG सिंध ऐं DIG हैदराबाद खां SSP बदीन खां मुतालबो था करियूं त ॿिनि एहलकारनि ख़िलाफ़ जेको सो कानूनी कार्रवाई कई वञे। परमन मुज़ाहिरो आहे सरेआम मातली पुलिस जी जेका दहशतगर्दी जेका आहे उहा तव्हांजी अखियुनि जे अॻियां आहे त इरफान मुग़ल अब्दुल्ला तुनियो जेको आहे हिकु 9 साल छोकिरे ते जेको आहे तशद्दुद करे हुनजी बांह भञी छॾी आहे ऐं उन जे ख़िलाफ़ जेको हीउ असां मुज़ाहिरो कयो आहे। असां सिंध मंगड़हार इत्तेहाद जे तरफ़ां ऐं IG सिंध ऐं DIG हैदराबाद SSP बदीन खे फ़ौरन चऊं था त इन जो नोटिस वरितो वञे ऐं उन्हनि खे ॿिन्ही ॼणनि खे मुअतल कयो वञे। हिन IG सिंध DIG हैदराबाद SSP बदीन खां मुतालबो कयो त बिना जवाज़ तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ नोटिस वठी कार्रवाई कई वञे। मेरान यूनिवर्सिटी में लाहौती मेले जे आख़िरी ॾींहं ते इरफान अमला जी मेज़बानी हेठि माहौलियाती तब्दीलियुनि जो औरतुनि ते असर जे उनवान सां सेशन कोठायो वियो, जंहिंमें सीनियर सहाफ़ी ज़ुफ़िन इब्राहिम, माहौलियाती जर्नलिज़म सां तालुक़ रखंदड़ शबीना फराज़, प्रोफेसर साइकोलॉजिस्ट गुलनाज़ अंजुम, समीरीन ख़ान गौरी में शिरकत कई। सेशन में ॻाल्हाईंदे मुक़ररनि चयो त पाकिस्तानी औरत माहौलियाती तब्दीलियुनि खे मोड़ींदड़नि में पहिरीं नंबर ते बीठल आहे, छाकाणि त हुनखे तालीम, सिहत ऐं ॿियूं सहूलियतूं नथियूं मिलनि। तंहिं हूंदे बि उहा दुनिया जी बहितरीन औरतुनि मां हिकु साबित थी आहे। इस तरह के इवेंट्स की हमें बहुत ज़्यादा ज़रूरत है क्योंकि अभी तक हम लोग अंडरस्टैंड ही नहीं कर पाए कि हमारे इश्यूज़ क्या हैं। इस तरह के इवेंट्स होते रहेंगे, अच्छी तरह से बात होती रहेगी और ये पहला मेरे ख्याल में कल्चरल इवेंट है जिसमें आप इनकॉर्पोरेट कर रहे हैं क्लाइमेट चेंज को। तो मेरे ख्याल में तो ये बड़ी ज़बरदस्त चीज़ है, इसको बहुत ज़्यादा ज़बरदस्त कंटिन्यू रखें। वो 49% आबादी को हमने काम की सहूलतें नहीं दी हैं, हम उन्हें पॉलिसीज़ में शरीक नहीं रखते, हम उन्हें सेहत के मसाइल से दूर रखते हैं, हम उन्हें तालीम से दूर रखते हैं। तो हम यहाँ ये बात कर रहे थे कि अगर इन ख़वातीन को प्रॉपर सेहत और तालीम के साथ काम करने के लिए मैदान मुहैया किया जाए तो कोई मुमकिन नहीं है कि ये यहाँ भी इनकलाब बर्पा कर सके। और जो ख़ास करे बाराड़ी जो औरतुनि ते मौसमाती तब्दीलियुनि जो वॾो असर थिए थो। बदीन में सिंध जी सदाहयात इल्मी, अदबी, सियासी ऐं समाजी शख़्सियत डॉक्टर नज़ीर हुसैन हैदरी जी 48 वर्सी शमशेरुल हैदरी अकेडमी पारां ऐवान सहाबत बदीन मल्हाई वई, जंहिंमें शहरनि, शाइरनि, अदीबनि, सियासी समाजी अॻवाननि भरपूर नमूने सां शिरकत कई। इन मौक़े ते महिमान ख़ासि ज़राअत जे सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू, शाइर डॉक्टर आकाश अंसारी, इनकलाबी शाइर हाफ़िज़ मोहम्मद ख़ान निज़ामानी, सीनियर सहाफ़ी ज़हीर हुसैन हैदरी, प्रोफेसर अब्दुल्ला मल्हा, प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद इस्माइल मेमण ऐं ॿियनि पंहिंजे ख़िताब में चयो त नज़ीर हुसैन हैदरी हिकु वॾो जाखड़ी माण्हू हो जंहिं ग़रीब हारियुनि लाइ वॾी जदोजहद कई ऐं हुन 1968 में पाकिस्तान जे उन जे सदर डिक्टेटर अयूब ख़ान ख़िलाफ़ बदीन में पाकिस्तान जो झंडो खणी खेसि लड़कारियो ऐं उन ग़रीबनि खे
हक़ वठी ॾियण लाइ वॾेरनि सां मुहारो पिणु अटकायो। अॼु ताईं बदीन में को अहिड़ो सियासी लीडर पैदा न थी सघियो आहे। नवाज़ प्रेस क्लब में सिंध जे क्लासिकल रोमानी ऐं काफ़ी गो शाइर मीर अब्दुल रसूल मीर जी यादि में ताज़ियती रेफरेंस को ठाहियो वियो। सदारती ख़िताब कंदे तालीम खाते शहीद बेनज़ीराबाद जे एडिशनल डायरेक्टर मीर साहिब जी शागिर्द राज़ी खान जमाली चयो त असांखे फ़ख़्रु आहे त असां मीर अब्दुल रसूल मीर जहिड़े हिकु आला ज़र्फ़ इंसान जा शागिर्द आहियूं। ख़ासि महिमान नामर शाइर उस्ताद अब्दुल ख़ालिक अब्द चयो त मीर अब्दुल रसूल मीर इंतहाई मिलनसार ऐं आला गुणनि जो इंसान हो। नामर अदीब ऐं दानिश्वर फोरम जे चेयरमैन फ़याज़ चंद कलेरी चयो त मीर अब्दुल रसूल मीर जी इहा बदक़िस्मती आहे त हू अहिड़नि हक़ीर मफ़ादनि जे वर चढ़ियल ख़ुदनुमा ऐं ख़ुदपरस्त माशरे में इंसानी जे आजपे जा ख़्वाब विराइण वारो शाइर हो। तक़रीब दौरान सिंध जे नाम्यारी रागी टेलीफोन ते ख़िताब सां गॾु मीर साहब जी ज़बरदस्त शाइरी ॻाए महफ़िल खे मोहे विधो। तक़रीब में आयल मौज़ूद मेहमान खे रिवायती सुखड़ी अजरक ऐं टेप टोपियूं पेश कयूं। सिंध स्टूडेंट काउंसिल चैप्टर सिंध यूनिवर्सिटी अॻवाणनि परवेज़ बोज़दार अमजद जतुई ऐं ॿियनि शागिर्दनि ते यूनिवर्सिटी जी बदमस्त सिक्योरिटी एहलकारनि तरफ़ां तशद्दुद करण ऐं शागिर्दाणी इक़रा खे हिरासत कंदड़ पॉइंट ड्राइवर ख़िलाफ़ प्रेस क्लब काज़ी अहमद आलू सागर जतोई शाबान बालादी ऐं ॿियनि जी अॻवाणी मुज़ाहिरो कयो। हिन मौक़े ते अॻवाणनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त यूनिवर्सिटी अंदरि सिंधी शागिर्दनि खे कमज़ोर सम्झियो थो वञे। हुन वधीक चयो त सिक्योरिटी ऐं तहफ़्फ़ुज़ जे नाले ते पॉइंट ड्राइवर यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जेकी गुंडा भर्ती कया आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते नौकरियुनि मां निकाले ॾिनी वञे ऐं शागिर्दनि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर करे उन्हनि खे सहूलियतूं ॾिनी वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk